शामिल कंदासीं। इत्तेहादी हुकूमत पंहिंजो मुद्दो पूरो करण ऐं ॾुखिया फ़ैसिला वठण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। ज़रियनि मूजिबि इहो फ़ैसिलो इत्तेहादी पार्टियुनि जे अॻुवाननि में राब्तनि बैदि कयो वियो। ज़रियनि मूजिबि PTI चेयरमैन इमरान ख़ान जे लॉन्ग मार्च जे ऐलान बैदि सियासी अॻुवाननि में मशावरत थी, जंहिं में फ़ैसिलो कयो वियो त हुकूमत पंहिंजो मुद्दो पूरो कंदी। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान विच में मुलाक़ात पिणु थी हुई, जंहिं में इमरान ख़ान जे इरादनि खे कंहिं बि क़ीमत में कामयाब थियण न ॾियण ते इत्तफ़ाक़ कयो वियो आहे। मुलाक़ात में फ़ैसिलो कयो वियो त इत्तेहादी हुकूमत गॾिजी मुल्क खे मसइलनि जे दुमण मां कढंदी। वाज़े रहे त तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान 25 मई ते इस्लामाबाद ॾांहुं आज़ादी मार्च करण जो ऐलान कयो आहे। बेपासी वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल चयो आहे त इमरान ख़ान पाकिस्तान दुश्मन लाबी जी सियासत करे रहियो आहे। अनारकी पखेड़ण जी इजाज़त न ॾींदासीं। ईंदड़ इलेक्शन जो फ़ैसिलो इत्तेहादी हुकूमत कंदी। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हि ॿोल्हि कंदे अहसन इक़बाल चयो त इमरान ख़ान इदारनि विच में बदएतमादी पैदा करे रहियो आहे। अहसन इक़बाल चयो त इमरान ख़ान हाइबर्ड वार जा ट्रोल इस्तेमाल करे रहियो आहे। नए पाकिस्तान जी फिल्म ख़त्म थी त आज़ादी पाकिस्तान जी फिल्म शुरू कई वई आहे। हुन चयो त इमरान ख़ान 2014 खां मुल्क में इंतशार पखेड़ण जी कोशिश करे रहियो आहे। अनारकी पखेड़े सियासत करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद चयो आहे त हुक्मरान लॉन्ग मार्च जो रस्तो नथा रोके सघनि। अहिड़ो हल कढियो वेंदो जीअं मुआशी, सियासी ऐं इंतिज़ामी बहरान खे हल करण में मदद मिली सघे। शेख रशीद अहमद पंहिंजे बयान में चयो त 31 मई खां अॻु अहम वॾा फ़ैसिला अची सघनि था। शेख रशीद चयो सिक्योरिटी फोर्सिस कॾहिं बि पंहिंजे शहरनि ते गोलियूं वसाईंदे पाक फ़ौज मईशत खे तबाह थींदे न ॾिसी सघे थी। अहिड़ो हल कढियो वेंदो जेको मुआशी, सियासी ऐं इंतिज़ामी बहरान खे मुंहुं ॾियण में मददगार साबित थींदो। शेख रशीद अहमद चयो त हुकूमत फ़ौज खे सियासत में गिलहण जी कोशिश करे रही आहे। हुकुमराननि जी कोशिश आहे त पेट्रोलियम शयुनि जे अघनि जी मंज़ूरी क़ौमी सलामती कमेटी जे इजलास में वरिती वञे। शेख रशीद चयो त इत्तेहादी हुकूमत लोडन में आहे। खेन, मरकज़ ऐं पंजाब में हिकु हिकु वोट तां अक्सरियत आहे। नाणे वारे वज़ीर मिफ्ताह इस्माइल चयो आहे त इमरान ख़ान IMF सां मुआहिदो कयो आहे। नाणे वारे अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल चयो आहे त इमरान ख़ान IMF सां मुआहिदो कयो त पेट्रोल 100 रुपया महांगो कयो वेंदो, पर हाणे मुल्क पेट्रोल अघनि में वाध बर्दाश्त न करे सघंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अवाम ते बार विझण खां इनकार करे छॾियो आहे। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे मिफ्ताह इस्माइल चयो त इमरान ख़ान हमेशह मुल्क बदिरां ज़ाती मफ़ादनि खे तरजीह ॾिनी। इमरान ख़ान 21 अरब रुपया कर्ज़ वरितो जेको मुल्क खे वापसि करणो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त भारत यासीन मलिक जे हक़ सच वारे मौक़िफ़ खां ॾिनल आहे। हुकूमत यासीन मलिक ऐं कश्मीरी क़यादत ख़िलाफ़ ज़्यादतियुनि वारी कार्रवाइयुनि खे हर फोरम ते खणंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ कश्मीरी ऐं हुरियत अॻवान बाबति पंहिंजे बयान में चयो आहे त 5 अगस्त 2019 ते नाजाइज़ क़दमनि जियां यासीन मलिक ख़िलाफ़ केस जी गैर क़ानूनी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त भारत कश्मीरियुनि जे हक़ीक़ी नुमाइंदा क़यादत खे ख़त्म करण वारे मंसूबे ते अमल करे रहियो आहे। भारत जा कारा कानून ऐं अदालती निज़ाम अदल जी फितरी तक़ाज़नि जे उबतड़ आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त कंहिं बि क़ौम खे जबर, रियासती दहशतगर्दी ऐं कारनि कानूननि वसीले ग़ुलाम नथो बणाए सघिजे। शहबाज शरीफ़ पंहिंजे बयान में बहादुर कश्मीरी भाइरनि खे सलाम पेश कंदे चयो त गॾियल क़ौमनि जे ठहरान ऐं कश्मीरियुनि जी ख़्वाहिशनि मुताबिक़ कश्मीर जो मसइलो हल थियणु घुरिजे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी स्विट्ज़रलैंड जे दौरे ते रवानो थींदो। ज़रियनि जो चवणु आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी डेविस में वर्ल्ड इकनॉमिक फोरम जे सालियाने इजलास में शरीक थींदो। परॾेही मामलनि बाबति मुमलिकती वज़ीर हिना रब्बानी बिलावल भुट्टो ज़रदारी सां दौरे दौरान गॾु हूंदी। ज़रियनि मूजिबि वर्ल्ड इकनॉमिक फोरम जे इजलास में परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी वबाई बीमारियुनि, ख़ोराक ऐं तवानाई जे तहफ़्फ़ुज़ बाबति नुक़्ता नज़र पेश कंदो। इजलास में बिलावल भुट्टो ज़रदारी मुख़्तलिफ़ मुल्कनि जे परॾेही वज़ीरनि सां बि मुलाक़ातूं कंदो। वाज़े रहे त उन खां अॻु परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी अमरीका ऐं चीन जो दौरो पिणु करे चुको आहे।
जिक्र कंदासीं तरबेला डैम में पानी की सतह डेढ़ लेवल ताईं पहुंची वई आहे। डैम में इस्तेमाल जोगे पानी जो ज़ख़ीरो ख़त्म थी वियो। इरसा इख्तियारिन मूजिब तरबेला डैम में मजमूई तौर 1550 फुट ताईं पानी ज़ख़ीरो करे सघिजे थो। डैम जो डेढ़ लेवल 1398 फुट आहे। उन सतह खां हेठि पानी डैम जे लाइ ज़रूरी आहे। इरसा मूजिब हिन वक़्तु डैमनि में पानी जी आमद 1,56,000 क्यूसिक आहे। डैमनि मां पानी जो निकाल 1,68,000 क्यूसिक आहे। बे पासे कोटड़ी बैराज में पानी में इजाफे जो सिलसिलो जारी आहे। कोटड़ी बैराज में निकलंदड़ वाहन में पानी फरामी वधी वई आहे। कोटड़ी बैराज में पानी जो मथां वेकरो 7,456 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। कंट्रोल रूम जो चवण आहे त हेठां वेकरो 122 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। कंट्रोल रूम मूजिब दरियान मां निकलंदड़ वाहन खे बि पानी फरामी वधाई वई आहे। केबी फीडर वाह में 1950 क्यूसिक, अक्रम वाह में 1134 क्यूसिक, न्यू फुलेली वाह में 2350 क्यूसिक ऐं ओल्ड फुलेली में 1490 क्यूसिक पानी रिकॉर्ड किया वियो आहे। बे तरफ़ कोटड़ी के मुख्तलिफ इलाक़नि में पानी की खोट बरक़रार है, जंहिं सबब शहरी सख्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि।